औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जैन पूरी कायनात खे कल्पियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीकु हूंदा। तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल में भलीका चाहियां थो। दोस्तो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके पेपर थिया SST जा सेकेंडरी स्कूल टीचर जा जेके पेपर थिया उन्हनि में सिंधी जो पोर्शन में जेके बि लेखक या मुसनिफ़ जे हवाले सां MCQs आया आहिनि, ही गॾाए करे उन्हनि पेपरनि जा जेके लेखक ऐं मुसनिफ़ आहिनि उन्हनि जे बारे में ही वीडियो ठाही आहे। MCQs उन पेपर में कढिया विया आहिनि, उन्हनि जा लेखक ऐं मुसनिफ़ जे बारे में ही वीडियो ठहियलु आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे पेपर त हाणे कैंसिल थी विया, उहे जेके ॾेई आया अटैम्प्ट करे आया सुठे नमूने जिन अटैम्प्ट कयो ख़ैर आहे, इट्स ओके। जंहिं सुठे नमूने सां अटैम्प्ट न कयो उन्हनि लाइ इहो नेक्स्ट चांस आहे त हू जेको आहे अञा बि पंहिंजी तयारी में बहितरी आणिनि ऐं सुठे नमूने सां जेको आहे पेपर यादि कनि, तयारी कनि त वधि खां वधि सुठो पेपर ॾेई सघनि। MCQ जी तरफ़ हलण खां पहिरीं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो ऐं एंड में ही वीडियो ॾिसी करे जेकॾहिं ही वीडियो तव्हांखे सुठी लॻी हुजे त तव्हां कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू। अचो त असां MCQs जी तरफ़ हलूं। पहिरीं आहे 15 तारीख़ पेपर सिंधी पोर्शन जो। नंबर पहिरियों सवाल आहे, तनक़ीदूं किताब कंहिंजो लिखियलु आहे? A डॉक्टर इब्राहिम खलील, B डॉक्टर अल्लाहदाद बोयो, C डॉक्टर फहमीदा हुसैन, D मेमण अब्दुल मजीद सिंधी। तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर अल्लाहदाद बोयो। अच्छा, जेकॾहिं जवाब में किथे तव्हांखे का ग़लती ॾिसण में अचे, जेकॾहिं आउं ग़लति टिक करे ॾियां त बराए महिरबानी कमेंट ज़रूरु कजो त मूंखे बि जेको आहे ज़हनशीन थी वञे। मतां इंसान आहियां, ग़लती थी सघे थी त उहो मुंहिंजे ज़हन में बि अची वञे। थैंक यू। उन खां पोइ नंबर ॿियो आहे 15 तारीख़ जो पेपर हले पियो। किताब काफ़ी जो मुसनिफ़ केरु आहे? A मिर्ज़ा खलीद बेग, B मखदूम तालिबुल मौला, C इब्राहिम जोयो, D डॉक्टर नबी बख्श बलोच। तंहिंजो सही जवाबु आहे मखदूम तालिबुल मौला। उन खां पोइ आहे मोहिन जो दड़ो अली बाबा जो लिखियलु देश आहे? A ड्रामो, B अफ़सानो, C नाविल, D उन्हनि मां को बि न। तंहिंजो सही जवाबु आहे C नाविल। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली जो समाजी कार्ज किताब जो लेखक ॿुधायो? A डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, B डॉक्टर नबी बख्श बलोच, C डॉक्टर अल्लाहदाद बोयो, D बेरूमल महकचंद आडवाणी। तंहिंजो सही जवाबु आहे C डॉक्टर अल्लाहदाद बोयो। उन खां पोइ 15 तारीख़ वारे पेपर में नंबर 5 आहे बयानुल आरफीन कंहिंजो मलफ़ूज़ात आहे? बयानुल आरफीन कंहिंजो मलफ़ूज़ात आहे? A काज़ी कादन, B शाह करीम, C ख्वाजा मोहम्मद ज़मान, D सैयद लुत्फ़ुल्लाह शाह कादरी। त हिन जो सही जवाबु आहे शाह करीम। उन खां पोइ आहे नंबर 6 क्वेश्चन, लतीफ़ी सुर किताब कंहिंजो लिखियलु आहे? लतीफ़ी सुर किताब कंहिंजो लिखियलु आहे? A डॉक्टर गुरबख्शानी, B मिर्ज़ा खलीद बेग, C ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी, D बेरूमल महरचंद आडवाणी। तंहिंजो सही जवाबु आहे D बेरूमल महरचंद आडवाणी। दोस्तों, उन खां पोइ 16 तारीख़ वारो पेपर आहे दरसी ॿाराणो किताब बाब नामू कंहिंजो लिखियलु आहे? A दीवान नदीराम मीरचंदाणी, B काकू बेरूमल, C मुंशी उदाराम थांवरदास, D मोतीलाल जोतवाणी। तंहिंजो सही जवाबु आहे दीवान नंदीराम मीरचंदाणी। उन खां पोइ आहे असांखे मतां विसारियो कहिड़े सिंफ़ जो किताब आहे? A शाइरी, B सफ़रनामो, C नाविल, D लुग़त। तंहिंजो सही जवाबु आहे लुग़त। अच्छा, उन खां पोइ आहे
उहे ॾींहं उहे शींहं किताब जो लेखक केरु आहे? ए पीर अली मोहम्मद राशिदी, बी पीर इसामुद्दीन राशिदी, सी मेहताब अकबर राशिदी, डी उन्हनि मां को बि न। तंहिंजो सही जवाबु आहे ए पीर अली मोहम्मद राशिदी। उनखां पोइ आहे गरीबुल लुगात कंहिंजे रिसाले जी लुगत आहे? ए शाह करीम, बी शाह इनायत रिज़वी, सी शाह लतीफ़, डी ख्वाजा मोहम्मद ज़मा। तंहिंजो सही जवाबु आहे शाह लतीफ़। उनखां पोइ आहे सामी सिज वड़ाओ नाविल कंहिंजो लिखियलु आहे? ए आगा सलीम, बी सिराज, सी गुलाम नबी मुग़ल, डी मुराद अली मिर्ज़ा। दोस्तों हिन जो सवाल जो जवाबु मूंखे न मिलियो, तंहिं करे हीउ सवाल आउं छॾियां थो। जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे ईंदो हुजे त बराए महिरबानी उहो कमेंट्स में ॿुधाए त मुंहिंजे बि जेको आहे इल्म में अची वञे। उनखां पोइ आहे मीज़ानुल शेर कहिड़े मौज़ू ते लिखियलु किताबु आहे? ए शाइरी, बी तहक़ीक़, सी तनक़ीद, डी तारीख़। तंहिंजो सही जवाबु आहे तनक़ीद। अच्छा, उनखां पोइ आहे खाकनि जो किताब जहिड़ा गुल गुलाब जा कंहिंजो लिखियलु आहे? खाकनि जो किताब जहिड़ा गुल गुलाब जा कंहिंजो लिखियलु आहे? दोस्तों ही 17 तारीख़ वारो पेपर हले पियो, उन जा MCQs आहिनि। ए काज़ी खादिम, बी अब्दुल कादिर जुणेजो, सी गुलाम रब्बानी आगरो, डी परवीन मूसा मेमन। तंहिंजो सही जवाबु आहे सी गुलाम रब्बानी आगरो। ही हुई अॼु वीडियो दोस्तों, जेका 15 तारीख़ खां वठी 17 तारीख़ ताईं जेके बि लेखक असांजे पेपरनि में आया, मुसनिफ़ असांजे पेपरनि में आया, उहे मूं अलॻि कढी पेपरनि मां ही वीडियो ठाही। मूंखे उमेदु आहे त ही वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।